ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون الذين آمنوا وكانوا يتقون لهم البشرى في الحياة الدنيا وفي الآخرة لا تبديل لكلمات الله ذلك هو الفوز العظيم. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين. ببركة إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا محمد الفاتح لما أغلق والخاتم لما سبق ناصر الحق بالحق والهادي إلى صراطك المستقيم وعلى آله حق قدره ومقداره العظيم. हम्द व सलात खां बाद मुअज़्ज़ज़ व मुहतशम सामईन ज़ी वक़ार स्टेज ते मौजूद उलमाए किराम, ॿिया प्यारा दोस्तों, अज़ीज़ो, मुसलमान भाइरो, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। हर साल जियां अॼु बि तव्हां ऐं असां हिन अज़ीम शान बाबरकत महफ़िल में शरीक आहियूं, जेको तव्हांजे हिन ॻोठ में सालनि खां प्रोग्राम थींदड़ आहे ऐं तव्हां ऐं असां अल्हम्दुलिल्लाह तक़रीबन इन प्रोग्राम में शिरकत कंदा अचूं था। इन प्रोग्राम में यकीनन तव्हांखे मालूम आहे अल्लाह ऐं उनजे हबीब जो ज़िक्र ख़ैर थींदो आहे। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दीन जा जेके प्यारा आलिम सगोरा आहिनि उन्हनि जो बि ज़िक्र ख़ैर थींदो आहे। औलिया ए किराम जो बि ज़िक्र ख़ैर थींदो आहे। पर अॼोके ॾिहाड़े ते ख़ासुल ख़ास जेको प्रोग्राम आहे उन प्रोग्राम जी निस्बत पीरनि जे पीर हज़रत सोणे दिलबर दस्तगीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी ॾे आहे ऐं मुंहिंजे मुर्शिद सोणे छट धणी रहमतुल्लाह अलैहि ॾे। मां उन मुनासिबत सां तव्हांजी ख़िदमत में क़ुरान पाक जूं आयतूं तिलावत करण जो शरफ़ हासिल कयो आहे। दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला मां फ़कीर खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं अल्लाह ताला तव्हां असां सभिनीनि खे हक़ सच ॿुधी करे
अल्लाह उन हक़ सच जे मथां अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। मां पढ़ियल आयतुनि जो तर्जुमो अर्ज़ कंदुसि, उन्हनि जो तफ़सीर अर्ज़ कंदुसि, पर तव्हांजी ख़िदमत में गुज़ारिश आहे त महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ख़िदमत में दुरूद ऐं सलाम जो नज़रानो पेश कयो त जीअं मां पढ़ियल आयतुनि जो तर्जुमो अर्ज़ कयां, उन्हनि जो तफ़सीर अर्ज़ कयां ऐं उन्हनि सां वाक़ापियल जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कयां। समूरा बुलंद आवाज़ सां चओ सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीबल्लाह। बड़ी सलात सल्लल्लाहु कलाम मजीद में इरशाद फरमायो अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। अल्लाह तबारक व तआला पंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो अला खबरदार इन्न औलिया अल्लाह बेशक जेके अल्लाह तबारक व तआला जा दोस्त ला खौफुन अलैहिम रब ज़ुल जलाल फरमायो उन्हनि दोस्तनि जे मथां हित बि खौफ नाहे वला हुम यहज़नून। उहे जेके रब ज़ुल जलाल जा दोस्त आहे मुझे मिठड़े अल्लाह फरमायो उहे मुंहिंजा दोस्त न को हिन जहान में खौफ वारा हूंदा न को अगले जहान में गमगीन थींदा। ओ मुझा अल्लाह तबारक व तआला ओए तुझा दोस्त केड़ा बादा है। अल्लाह तबारक व तआला पंजे पाक कलाम मजीद में हर शय जो बयान फरमायो थोड़े जो खुश शया उन जो भी बयान थोड़े जो आली शया उन जो भी बयान रब ज़ुल जलाल फरमायो अल्लाह ताला पंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमाइंदो वला रतबिन वला याबिसिन इल्ला फी किताबिम मुबीन। अल्लाह ताला इरशाद फरमाइंदो तोड़े जो खुशखु शया तोड़े जो आली शया हर शय जो बयान अल्लाह पंजे पाक कलाम मजीद में फरमाए छड़ियो जॾहिं खां अल्लाह तबारक व तआला दुनिया के पैदा फरमायो जेसी ताईं क़यामत अचणी बल्कि क़यामत खां बाद जो भी जेको इल्म मुझे अल्लाह तबारक व तआला उन शय जो भी बयान फरमायो जेका क़यामत अचण खां पोइ थींदी उन जो कुरान में बयान मिठड़े रब करे छड़ियो कुरान पाक में हर शय जो बयान मौजूद रतब शय जो बयान मौजूद याबिस शय जो बयान मौजूद अल्लाह फरमायो मुझा जेके दोस्त आहे मुझा जेके वली बाधा आहे उन्हनि वलियन बाधन जे मथा अल्लाह ताला इरशाद फरमायो उन्हनि जे मथा को गम कोन्हे उन्हनि जे मथा का अल्लाह तबारक व तआला हुज़्न तारी कोन फरमाइंदो ओ मुझा अल्लाह उहे तुझा दोस्त केड़ा है। रब ज़ुल जलाल फरमायो कुरान पाक पढ़ंदो वञो मुझे दोस्तन जो निशानियूं ॾिसंदो वञो ऐं पंहिंजे ईमान खे ताज़ो कंदो वञो। कुरान में अल्लाह का शय लिकाई कान्हे हर शय जो बयान अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में फरमायो रब ज़ुल जलाल इरशाद फरमायो अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम। अल्लाह तबारक व तआला जे वलियन जे मथा हित ब खौफ नाहे वला हुम यहज़नून न को अगले जहान में गमगीन थींदा। ओ मुझा अल्लाह वे तुझा दोस्त केड़ा है उन्हनि जो निशानियूं कहिड़ियूं आहे अल्लाह तबारक व तआला उन्हनि
उन्हनि जूं निशानियूं चिटियूं बयान फरमायो तोखे मूंखे अल्लाह तबारक व तआला वाज़े तौर सां ॿुधायो आहे रब्बुल जलाल अगली आयत में इन सुवाल जो जवाब थो अता फरमाए अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून रब्बुल जलाल फरमायो मुंहिंजा जेके दोस्त आहिनि उन्हनि दोस्तनि जी पहिरीं निशानी हीअ आहे त जेके मुंहिंजा दोस्त हूंदा उहे बेईमान कोन हूंदा मुंहिंजा दोस्त ईमान वारा हूंदा पहली निशानी अल्लाह तबारक व तआला इहा बयान फरमाई ऐं ॿी निशानी जेका मुंहिंजे मिठड़े अल्लाह बयान फरमाई व कानू यत्तकून उहे जेके मुंहिंजा दोस्त आहे हिकु त ईमान वारा बि आहे ॿियो अल्लाह ताला फरमायो आहे व कानू यत्तकून उहे तक़वा ऐं परहेज़गारीअ जा साहिब अल्लाह जो वलियो बेनिमाज़ी कोन हूंदो आहे अल्लाह जो वलियो शरीयत जी मुखालफ़त कोन कंदो आहे अल्लाह जो वलियो अहले सुन्नत व जमात जे अकीदे जी मुखालफत कोन कंदो आहे अल्लाह तबारक व तआला जा जेके वली आहे अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे अहिड़ो ॾाढ़ जो अता फरमायो आहे जो अल्लाह जे वलीअ जो दीदार करण सां मुंहिंजो मिठड़ो अल्लाह याद अची वेंदो आहे ऐं असुल मक़सद बि रब जी याद आहे जेकॾहिं अल्लाह जे वलीअ सां अव्हां खे असां खे समूरनि खे मोहब्बत आहे त उहा मुंहिंजे मिठड़े अल्लाह जे करे आहे तॾहिं तव्हां ऐं असां चवंदा आहियूं औलिया अल्लाह जा दोस्त मतलब आहे त उन्हनि सां बि जेका मोहब्बत कयूं था उहा मोहब्बत बि मुंहिंजे मिठड़े अल्लाह जे करे कयूं था हाणे अच त मां तोखे इहा ॻाल्हि खोले करे ॿुधायां सलात पढ़ंदो हल ॻाल्हि ॿुधंदो हल सल्लल्लाहु अलैका या रसूल सल्लम अलैहि या हबीब अल्लाह सब जो सुभान अल्लाह अञा शौक़ सां सुभान अल्लाह जे वलियन सां मोहब्बत आहे त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात जे करे जे करे को शख्स मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी शरीयत खां परे थे थो वो हरगिज़ वली कोन थो थी सके अल्लाह तबारक व तआला उन्हनि जूं ॿ निशानियूं बयान फरमायूं हिकु निशानी रब फरमायो त अल्लाह जा जेके वली आहिनि उहे ईमान वारा ॿी जेका निशानी अल्लाह फरमाई आहे उहे जेके अल्लाह जा प्यारा बादा उहे तक़वा ऐं परहेज़गारीअ जा साहिब ईमान बि हुजे ऐं उन सां गॾु तक़वा बि हुजे इन जी वज़ाहत आलिमन सगोरनि हीअ फरमाई आहे त वलियो चइबो ई उनखे आहे जेको वलियो या रसूल अल्लाह चवण वारनि अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे ते हूंदो आहे वलियो वहाबिन में कोन थींदो आहे वलियो शियन में कोन थींदो आहे वलियो कादियानिन में कोन थींदो आहे वलियो कंहिं बद मज़हब में कोन थींदो आहे जेकॾहिं वली अल्लाह तबारक व तआला पैदा फरमाया त या रसूल अल्लाह चवण वारनि में अल्लाह तबारक व तआला पैदा फरमाया ऐं क़यामत ताईं वली ऐं विलायत जो सिलसिलो जारी ऐं सारी रहंदो सुभान अल्लाह उन मुंहिंजे अल्लाह जेको यो विलायत जो सिलसिलो अहले सुन्नत व जमाअत में जारी फरमायो न उन्हनि औलिया ए किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन उन्हनि जी ज़िंदगीअ जो मक़सद फ़क़त हिकिड़ो हो त उहे अल्लाह जा प्यारा बाना विछड़ियल मख़लूक खे पंहिंजे रब सां मिलाए छॾे उहे रब खां जेका विछड़ियल मख़लूक हुआ न उन मखलूक के अल्लाह से मिलाइण जे लाइ आया
अल्लाह जे वलियन कदे में पंजी पूजा या इबादत जी गाल कोन कई छो तो हो तौहीद वारा हा हो अल्लाह जा प्यारा बाना मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी शरीयत ते हलण ऐं हलाइण जे लाइ आया हुया। जे कदे औलिया ए किराम सा तोखे मुखे मोहब्बत वा तुंजो मुंजो ताल्लुक वा तुंजी मुंजी निस्बत वा तो उन जो फकत मकसद ही वा तो हुनन रब के राजी कयो जंजो रब त तंजो सब। पर एक गाल ज़हन में रहे उनके हमेशा याद रखणो आ पंजे पल्लव सां जी चेबान बाबा ये पंजे पल्लव सां गाल बधी छडे ये गालियों पंजे पल्लव सां बधण जूं केड़ियों वाहियत जेका रूए ज़मीन वा उहा रूए ज़मीन तारीफ मुझे बिछड़े अल्लाह जी कंदी। सुभान अल्लाह अल्लाह जोर से सुभान। घड़े में बाहर बोले तू ही तो ही तो ही तो चरखड़े में नार बोले तू ही तो ही तो ही तो घड़े में बाहर बोले तू ही तो ही तो ही तो चरखड़े में नार बोले तू ही तो ही तो ही तो हमारा मुद में जाए सांझ में झिमे झकोर जाए सांझ में झिमे झकोर घोड़े में गजगाड़ मोले तू ही तो ही तो ही तो चरखड़े में नार बोले तू ही तो ही तो ही तो घड़े में बार बोले तू ही तो ही तो जो चरखड़े में ईयन मां चवां त हे सॼो पिंडाल वॼे थी। घड़े में बाहर बोले तू ही तो ही तो ही तो चरखड़े में नार बोले कूंजण काछे वञी मंझ रोहरा माना बधा रोहरा माना बधा कूंजण काछे वञी मंझ रोहरा माना बधा रोहरा माना बधा तारते टीटार बोले तू ही तो ही तो ही तो चरखड़े में नार बोले तू ही तो ही तो ही तो घड़े में बाहर बोले तू ही तो ही तो ही तो चरखड़े में नार बोले तू ही तो ही तो ही तो अञा ज़ोर सां सुभान अल्लाह अञा ज़ोर सां सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला इहो निज़ाम फरमायो आहे सब चओ सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जो कुछ इन जहान में मुझे मिठड़े अल्लाह पैदा फरमायो आ तोड़े जो पखी हम तोड़े जो पखण हम तोड़े जो हवा हुआ है हर शे अल्लाह तबारक व तआला पंजी हमद ऐं सना जे लाइ पैदा फरमाई आ। पखी जे करे चीचा चूचा कंदा आहे उहे मां अल्लाह तबारक व तआला जी तारीफ बयान कंदा है। जे करे इंसान पंजी बोली ॻाल्हाईंदो आ तभी अल्लाह तबारक व तआला जी तारीफ कंदो आ। जे
जेकॾहिं हवा उनजो खुलण थींदो आहे हवा उनजा सरनाट थींदा है त हर शइ मुंहिंजे मिठड़े अल्लाह जी तारीफ़ कंदी आहे। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमाईंदो आहे ओ बानड़ो इहा ॻाल्हि यादि रखजो अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। मुंहिंजो मिठड़ो अल्लाह फरमाईंदो आहे जेकॾहिं दिलि खे सुकून खपंदो अथव त मां मिठड़े अल्लाह जो ज़िक्र कंदा कयो। ला इलाहा मिठड़े अल्लाह जी तारीफ़ बयान कंदी आहे। पखियां ता अल्लाह जी तारीफ़ जानवर वाता अल्लाह जी तारीफ़ गाह हुआ बूटा अल्लाह जी तारीफ़ इंसान वात भी अल्लाह जी तारीफ़। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में जेका इब्तिदा में सूरत उलमा ए किराम तव्हां खे सेखारींदा तव्हां खे पढ़ाईंदा कुरान पाक में अल्लाह ताला छा फरमायो आहे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन। छा चवंदो आहियां इन में थोरो गौर कर। फर्ज नमाज़ूं अदा कंदो हाँ 17 दफ़ा या सूरत तूं उन्हनि फर्ज नमाज़न में अदा कंदो हाँ वञी करे गणजा वरी करे नमाज में इन जी तवज्जो फरमाइजा छाजे करे अल्लाह तबारक व तआला का भी सूरत मुकर्रर कोन फरमाई कुल हुवल्लाह के मुकर्रर कोन कयो कुल औज़ु बिरब्बिल फलक के मुकर्रर कोन कयो कुल औज़ु बिरब्बिन नास के मुकर्रर कोन फरमायो सूरत अलम तर के रब मुकर्रर कोन फरमायो सूरत अलम नशर के अल्लाह मुकर्रर कोन फरमायो। मुझे मिठड़े अल्लाह ताला जेकॾहिं सूरत अलहम्द खे मुकर्रर फरमायो ओ सुन्नत जमायत वारा इहा ॻाल्हि यादि रखजां का आम ॻाल्हि नाहे पक इन मंझि का उन्ही ॻाल्हि असरार जी मुंहिंजे मिठड़े रब रखी छॾी आहे। 17 दफ़ा ॾींहं में तूं पढ़ंदो हा हर हर चवंदो हा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। आख़िर इन में राज़ कहिड़ो आहे मुफ़स्सिरीन किराम छा था बयान फरमाए उहे आलिम सगोरा जेके मुस्तफ़ा करीम जे दीन जा मुहाफ़िज़ उहे फरमाइनि था सूरत फ़ातिहा इन जे करे मुकर्रर कई वई आहे जीअं तुंहिंजी ज़ुबान मिठड़े रब ज़ुल जलाल जे तारीफ़ ऐं हमद ऐं सिफ़त ऐं सना ते हिरी पवे। हर हर जीअं उथंदे बहंदे अल्लाह तबारक व तआला जी हमद ऐं सना कर सिफ़त ऐं सना उथंदे बहंदे सिफ़त सना कर अरबियत सल्ले अल्लाह पढ़ सुभान अल्लाह उथंदे बहंदे सिफ़त सना कर अरबियत सल्ले अल्लाह पढ़ फतबिऊनी सोच सोच
कर दर्जे पाईंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकाईंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकाईंदी रहो जिथ जो वेखी नामे मोहम्मद चुम अखियां ते लंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अजा जोर सा अकेलो छो चवा तू बचो जेकर चाही अहद को मिलना अहमद कहदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकदी रहो जिथ जो वेखी नामे मोहम्मद चुम अखियां ते लंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अल्लाह बशरदा शोर ना मचा तू विच यूं हाथे दीद टिका तू अल्लाह बशरदा शोर ना मचा तू विच यूं हाथे दीद टिका तू आवे भाड़िया इंसाफ दबा तू मुफ्त मगज खपांदी रहो जेकर चाही अहद को मिलना अहमद नाम पकदी रहो जिथ जो वेखी नामे मोहम्मद चुम अखियां ते लंदी रहो जेकर चाही अहद को मिलना अजा जोर सा सुभान अजा बुलंद आवाज सा सुभान दारुए ज़मीन ते अल्लाह तबारक व तआला अंबिया के रवानो फरमायो इन जे करे रवानो फरमायो त बिछड़न के पंजे रब सा मिलाए अल्लाह तबारक व तआला अंबिया जो सिलसिलो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते खत्म फरमायो आ मुजो मुस्तफा करीम ताजदार खत्म नबूवत वा हबीब ते यो सिलसिलो मुझे अल्लाह बंद फरमाए छयो मुझे मुस्तफा का पोइ इन सिलसिले के मुझे महबूब जे सहाबिन संभालियो अल्लाह जे हबीब जे सहाबिन में तोखे अल्लाह सा मिलायो जे कदे सहाबिन का पोता बई आया उन्हन भी तोखे अल्लाह सा मिलायो अल्लाह दे तोखे सद कयो अल्लाह जी बाट तोखे दिखारिया जे करे रूए जमीन जा वलिया पीर पैगंबर उन्हन समूरन जो पैगाम इहो आदा अल्लाह तबारक व तआला दे रुजू कर कसम अल्लाह जो जे कदे मुजो मुर्शिद हजरत इमामुल आरिफीन पीर से रोजे धड़िया तभी वो विछड़े वंखे पाजे रब सा मिलाण लाए अल्लाह जो वलियो पाजी पूजा लाए कोन इंदो आ नहीं कहीं या गाल वली जिक्र कया नहीं तमा के कदे या गाल मिलंदी पर अज तमा तो के बुधाया ता अल्लाह तबारक व तआला इनन समूरन वलियन के वडो मकाम अता फरमायो पर हर गुल जी पंजी खुशबू हर रशे में अल्लाह पंजो राज रखियो फारसी जुबान में चवंदा हर गुलेरा रंग बू ए दीगरस्त फरमाइंदा हन उलमा ए किराम त जेको ब गुल वा उन हर गुल जी पंजी खुशबू आ जो सुभान अल्लाह आजा आजा जोर सा सुभान अल्लाह हर गुल जी पंजी खुशबू आ पर अज मां तो के जे गुल जी तालीमात बुधाइण लाए आयो आया ओ रुगो पीर को ने बल्कि पीरन जो ब पीर वा सुभान अल्लाह जोर सा आजा जोर सा सुभान मुझे पीर जड़ो कहाँ जो पीर नवा मुझे पीर जड़ो कहाँ जो पीर नवा दर खोड़ मगर
दस्तगीरो नवा मुझे पीर जड़ो समझो सुभान अल्लाह अञा ज़ोर सां सुभान अल्लाह अञा ज़ोर सां सुभान अल्लाह सभई जो मुझे पीर जड़ो जो पीर नवा मुझे पीर जड़ो कहजो पीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नवा मुझे पीर जड़ो जोर सां सुभान अल्लाह अञा बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह तबारक व तआला जे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सां का शै लिकाई न आहे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम हर शै जो बयान फरमायो अल्लाह जो प्यारो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ मुझो हबीब अकरम मुझे को वेहंदो मदीने पाक में आ वेहंदो मक्के पाक में आ पर मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला मकान जो खबरों जमीन ते वेही करे अता कंदो अब तवा जो छा यकीन आ तवा जो छा अकीदो आ त हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अल्लाह मुस्तफा के आलिम बनाए करे रवानो फरमाए सुभान अल्लाह माना अल्लाह मुझे महबूब के पान पढ़ाए रवानो फरमाए मौलवी साहब या गाल किए तो करे मां पाजे मौजू ते पीरान पीर ते अचा थो पर इया गाल मां अध में न छड़िया इया गाल मुकम्मल थे जी तवा के समझ में अचे ऐ तो जी दिल भी खुश थे तो जो दिमाग भी खुश थी वने ताजो थी वने तरो ताजा थे तोरो सलात मुस्तफा ते पढ़दा अर्ज किया सल्लल्लाहु अलैहि या रसूल सला सला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह समझो सुभान अल्लाह ताला पांजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो कुरान अल्लाह ताला इरशाद फरमायो अर्रहमानु अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान अल्लाह ताला फरमायो ओ रब रहमान वा जहे अल्लाह तबारक व तआला अल्लमल कुरान अल्लाह तबारक व तआला कुरान सिखारियो व अल्लमहुल बयान रब जुल जलाल उनके बयान भी सिखारियो उन इंसान के अल्लाह ताला कामिल फरमायो उलमा इकराम जा तफसीर पढ़दो उलमा इकराम फरमाइन था इन इंसान मा मुराद मुझो महबूब मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक उलमाए अहले सुन्नत मशाइख अहले सुन्नत सुनाई में ही रहो सदा से मुझे भी बता सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह जी तवज्जो आहे मुने हो हथ मथे करे सुभान अल्लाह जा और महफिल थी वई पूरी साईं बची वयो तकरीर हले पई हाने तवज्जो कजो हेडे होडे ननिहार जो फकीर हाने तवा सा गलाइंदो समझो सुभान
अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम मजीद में फरमायो अल्लाह ताला उहो रब रहमान वा जे रब रहमान इंसान खे अल्लाह सेखारे करे रवानो फरमायो उन अल्लाह तबारक व तआला उनखे पढ़ाए करे रवानो फरमायो। मां हदीस जा किताब खोलिया, तफसीरन जा किताब खोलिया, फिक़ह जा किताब खोलिया, मां उन्हनि सभिनीनि खां पुछियो आहे त इन मां मुराद इन जगह ते इंसान केरु आहे। आलिम फरमाइनि था इन जगह ते इंसाननि मां मुराद का बी हस्ती ना है बल्कि तुझो मुझो सरदार मिठो मोहम्मद करीम हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे लाए अल्लाह जा वली उन जो शान बयान फरमाई दावया। रूए ज़मीन उन जो शान बयान फरमाई थी वई। सहाबन सगोरन मुस्तफा जो शान बयान फरमायो, ताबईन सगोरन मुस्तफा जो शान बयान फरमायो। हजरत सोनो अब्दुल लतीफ बिटाई फरमाई दुआ कोड़े की रताइया माझी मणिया दार तिन गण हो बाहर गाइयो सारी सफल मार पर तोखे खोट घुराइयो खलवत लई खंखार आ उमथा हूं मंगड़ा चही दुर द्वार अतहियातु लिल्लाहि वस्सलवातु वत्तय्यिबातु खिमी कयई खीकार अस्सलामु अलैका अय्युहल नबिय्यु व रहमतुल्लाहि व बरकातुहु ये परूड़ जो पचार कोई सुयो सब संसारो त मुल्क नहीं मोहम्मद करीम खे। अल्लाह आसमान पैदा फरमाया, अल्लाह ताला ज़मीनों पैदा फरमायो, अल्लाह ताला वणटण पैदा फरमाया। मां अल्लाह तबारक व तआला का तोखे छा गाल बुधाया मुझो अल्लाह पाण ऐलान फरमाई दो मुस्तफा करीम पाण या हदीस बयान फरमाई दो मुझो रब जुल जलाल फरमाई दो ला कलमा खलक़तुल अफलाक ओ मुझा महबूब मदीने वाला जे कदे मां अल्लाह तो मोहम्मद के पैदा न फरमाया न को आसमान पैदा गया न को जमीन पैदा फरमाया न को सिज पैदा फरमाया न को चंद्र ऐं सितारा पैदा फरमाया। रब फरमाए तो जे कदे मां अल्लाह जहान पैदा फरमायो त तो मोहम्मद करीम जे सदके मां रब पैदा फरमायो। सादो आए साहिब सचा तो फजुल फत्ताह जो देहो सब दानी अथई शाफे तो शाहल शाह जो लगो शफाअत आसियन जे इज़्न थी अल्लाह जो या रसूल अल्लाह रसी को गौर कर मुझी दाह जो अवसिनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ए नूर नाफी नामवर अजा जोर से सुभान अल्लाह। हाल तो साथ ही धड़ी आगे कया एहसान नहीं जो तई अफदे तो मुल्की दाद कर दैया नहीं तारीफ तो जी तो करे सारा सिफत सुबहान ही छा सिफत तो जी कदो आजिज अकुल इंसान ही अवसिनी या सैयदा रसो या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ए नूर नाफी नामवर ज़ालु ज़ाती ज़िक्र तुझो आहे राहत रूह खे सैयदा सलवात तुझी ने अलम दोह के दर्द दूरी कर दफा कढ रंज दिल जे रोह के सोन जिया सफरो थिया पारस लगे जिया लोह के अवसिनी या सैयदा रस या नबी खैरल बशर और कर गमगीन जो ए नूर नाफी नामवर अजा जोर से सुभान अल्लाह सलात पर तकाला रहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह तमन्नो पौधो मुस्तफा के रब सिखारे पढ़ाए करे रवानो फरमाए।
उन मुझे महबूब गैब दान नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इहा गाल असा के बुधाई ऐ उहा हदीस जेका बुधाया तो उन हदीस जो रावी सुनो उमर फारूक हुआ जेको खुश थे तो उमर फारूक जे नाले सां हथ अनने तो सुन शान हजरत उमर बकरी को चरवाया रले नहर अन्य तई कबर विच पे कब दे गबर अदुल देख नौशेर हैरान है फखुर कुल रसूलां दा वदा शान है अदुल देख नौशेर हैरान है फखुर कुल रसूलां दा वदा शान है अरब ते अजम दा ओ सुल्तान है फखुर कुल रसूलां दा वदा शान है हो सुनो उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जे उमर फारूक जे लाए मुझो महबूब मदीने वारो फरमाईंदो आ त इन शैतान ला यफिरु मिन ज़िल उमर मुझो महबूब फरमाईंदो आ मुझो सुनो उमर उन उमर जे पाछू लेखा बि शैतान कोह परे भजंदो आ उमर में रब एॾो दबदबो रखियो आ उमर फारूक हदीस के रिवायत फरमाइण वारो आ किताब जो नालो अबू दाऊद शरीफ वा इन माना सा हदीस ॿियन किताबन में भी मौजूद वा अल्लाह जे हबीब इरशाद फरमायो आ हजरत उमर फारूक हदीस पाक दी रिवायत तो फरमाए उमर सुनो तो फरमाए अल्लाह जे हबीब जे बात खामा बुधिया गाल उन जुबान खामा बुधिया जे का कुन फयकून जी मालिक जुबान वा अल्लाह जे हबीब फरमायो एकड़ा एड़ा मानू हुंदा जे के हिकमे में पंहिंजे पान सां मोहब्बत कंदा ओ अल्लाह जा हबीब छो पान में मोहब्बत कंदा पान में कारोबार हुंदो अल्लाह जे हबीब फरमायो न अॻिते अल्लाह जे हबीब फरमायो आ हिक ॿिए जी उन्हनि में पान में मोहब्बत हूंदी कारोबार जे करे न मिठीअ जे करे न माइटी जे करे न बेटी बेटीअ जे करे न ओ अल्लाह जा हबीब छा जे करे पंहिंजे पान में मोहब्बत हूंदा अल्लाह जे हबीब फरमायो आ उहे पान में मोहब्बत कंदा त मां अल्लाह जे करे पंहिंजे पाण में मोहब्बत कंदड़ हूंदा ओ अल्लाह जा हबीब को उन्हनि मां राजड़ हूंदो को सांद हूंदो को शर फकीर हूंदो को कोराई फकीर हूंदो को मुहाजर हूंदो को पंजाबी हूंदो को मंगरियो फकीर हूंदो को कहिड़ी ज़ात सां को कहिड़ी ज़ात सां अल्लाह जे हबीब फरमायो पंहिंजे पाण में मोहब्बत कंदड़ हूंदा या रसूल अल्लाह अल्लाह उन्हनि खे कहिड़ो मक़ाम ॾींदो अल्लाह जो हबीब फरमाए तो हम अला मनाबिर मिन नूर अल्लाह जो हबीब फरमाए तो क़यामत जे ॾियारे जे ॾियारे ते कुछ बि छांव कोन हूंदी सिज सवाने ते हूंदो पर इहे पंहिंजे पाण में रब जे करे मोहब्बत कंदड़ अल्लाह उन्हनि खे नूरानी ताज पाराए करे नूरानी मिंबरनि ते रब पाक वेहारींदो हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु इहा गाल बयान फरमाया बयान फरमाइण खां पोइ अॻिते पाण इरशाद था फरमाए त मुंहिंजे कन्ननि आमिना जे लाल सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम खे इहा गाल फरमाईंदे ॿुधो आहे मां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहे केर माण्हू हूंदा अल्लाह जे हबीब क़ुरान जी हीअ आयत पढ़ी अल्लाह जे हबीब फरमायो अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून सुभान अल्लाह मुस्तफा करीम शुरू में बुधायूं उन्हनि जो निशानियों त हिक ॿिए में मोहब्बत कंदड़ हूंदा वो उन खां पोइ मुझे महबूब उन्हनि जो इनाम ज़िक्र फरमायो ऐं उन खां पोइ अल्लाह जे हबीब ॻाल्हि खोले करे ॿुधाई त हे उहे माण्हू हूंदा जेके वलियनि सां बि मोहब्बत कंदड़ हूंदा त मां रब जे करे हिक ॿिए सां बि मोहब्बत कंदड़ हूंदा अदा मां तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि थो पुछां तवजो अथव
जागो पिया सच ॿुधाइजो अॼो के हिन जलसे में तव्हां के अचण जे लाइ के नौकरनि जो आसरो ॾिनो हो छा ॻाल्हायो पैसनि लाइ आया भला भत तो घर कोन तो मिले वजो भत लाइ आया न अल्लाह तव्हां के नवाज़ियो घर में अल्लाह रोज़ी रोटी जेको हाल आहे सभिनी खे अता कई तमाम ज़माने में कहीं शय जी लालच जे करे कोन आया हो मां बे बज़िला लताड़े करे जे करे तमा वट पहुतो आया त मां बे कहीं लालच जे करे कोन आयो कसबा मुखे मिठड़े रब जुल जलाल जो जे करे तमा मुखे ते दावत दियो था फकीर मोहम्मद इमरान राजड़ मुखे दावत दे तो तमा जे गोठ जा है मुअज्जिज मेहरबान मुखे दावत दे था मां अचा थो कसम खुदा जो मां शाहपुर चाकर मां निकरा तो तमा भैया नियत कई होंदी मुजी नियत वा मां जमायत है जेके मिठड़े रब जे करे मूसा मोहब्बत कन था मां इनन जी वनी करे ज़ियारत कया इनन को दुआ वठा त मौला मौजा बेड़ा पार फा तमाम के लालच में कौन था अचो मां के लालच में कौन तो अचा छाजे करे था अचो उन अल्लाह जे करे तमाई असा जी हिकबे में मोहब्बत वा तो जे करे या तमाई असा पाजे पाण में मोहब्बत रखूं था त याद रखजा मुस्तफा जो फरमान सच्चो वा हबीब जो कौल सच्चो वा महबूब फरमायो त हम अला मनाबिर मिन नूर जेके मां रब जे करे पाजे पाण में मोहब्बत करदा क़यामत जे दिहाड़े नूर जे मिंबरन ते वेहन जमाने में सियासत अब कयूं था जमानो सियासत हले थी अब वोट हेडे बजणो आ होडे बजणो आ हले पई जमाने में जीणो आ ये भी शयूं आहिनि पर उते दुनियादारी आहे हिते दुनियादारी कोने जेकॾहिं हिते अचूं था त महबूब मदीने वारे जो शान ॿुधण महबूब जो पैगाम ॿुधण ऐं अल्लाह वारनि जी जेका मोहब्बत सीने में खणी अचूं था उन जे करे हाज़िरी ॾियूं था याद रखजा या मोहब्बत तोखे नुक़सान में कदे भी कोन विझंदी कब्र में वींदे खबर तोखे तॾहिं पवंदी उते तोखे कम ईंदी मुखे मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हदीस पाक याद अची वया सुभान अल्लाह चौधरी जेको थको ना है वो सुभान अल्लाह चौधरी आया असु त मगरिब को अगे मां इते पहुतुस त गर्मी मगरिब पढ़ायम गर्मी पर हाने तो सुभान अल्लाह थी वया अल्लाह वारा अची वया हन तमां जो मेहरबानियूं हन रब के बादायो त से हवा ब घोले पई सुभान अल्लाह यारो त कख पन्नो ब कोन पियो चुरे पर हाने अल्हम्दुलिल्लाह कख पन्नो चुरण शुरू थी वयो आ ई मुझे अल्लाह जी मेहरबानी आ इन जे करे जे जगह ते इंसान मुसलमान गड थी करे अल्लाह जो जिक्र अल्लाह जे हबीब जो जिक्र कंदा न हफ़तहुमुल मलाइका अल्लाह जा मलाइका जे मथां पंहिंजा पर घुमाईंदा सुभान अल्लाह ज़ोर सां हदीस याद अची वई आहे मुंहिंजे महबूब जी पाण में अल्लाह जे करे मोहब्बत जी हिक ॿिए सां अल्लाह कारणी मोहब्बत कयो उन जो अजुर कहिड़ो ऐं मुझे महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका इहा हदीस बयान फरमाई इहा हदीस मुस्तफा मदीने में बयान फरमाई सुभान अल्लाह अञा ज़ोर सां सुभान अल्लाह मदीने हलबो जेको हलंदो हथ वधे मौला मदीनो देखार पोए भली मार लहन हो जागा अखिड़ जा जाओ मौला मदीनो देखार पोए भली मार लहन हो जागा अखिड़ जा जाओ मौला मदीनो
सब जो न मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार है रोज़ो पाक रसूल जो ओ रोज़ो पाक रसूल जो ओ परवर मुखे पसार ओ दादा मुखे देखार पोए भली मार लहन हो जागा अखिड़ जा मौला मदीनो देखार पोए भली मार लहन हो जागा अखिड़ जा अक्सर जॾहिं बि मदीने जी नात पढ़ंदो आहियां त मूंखे हुन सां गॾोगॾु हदीस यादि ईंदी आहे जो हर जगह ते मां बयान कंदो आहियां दिलि चवे थी तोखे ॿुधायो महबूब मदीने वारे फरमायो आहे मदीने पाक सां मोहब्बत मुनाफिक कोन कंदो आहे मदीने पाक सां मोहब्बत मोमिन कंदो आहे मोमिन सुन्नत व जमात जे बारे अहले सुन्नत व जमात वारन जे साम्हूं मदीने पाक जो जेड़ी मन जिक्र कयो वेंदो आहे अहले सुन्नत वारे जी दिल उधमा खाईंदी आहे उन जी दिल सट खाईंदी आहे त जेकर मुस्तफा करीम जो मदीनो ॾिसी अचा हिकड़े भेरे मुंहिंजो महबूब मदीने वारो हिक जंग तां वापस पे आयो जेड़ी मन मदीनो पाक वेझो आयो आहे त मुंहिंजे महबूब तकड़ो तकड़ो हलण शुरू फरमायो आहे हबीब जा सहाबी चवल पिया भॼूं पिया पर मुस्तफा असां पुॼी कोन पिया सघूं असां अर्ज़ु कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थोरो आस्ते हलो त जीअं असां तव्हां सां रलजी हलूं गॾिजी हलूं मुंहिंजे महबूब मदीने वारे फरमायो साम्हूं मदीने जा जबल था ॾिसण में अचल मां मुहम्मद करीम खे मदीने जी सिक लॻी आहे मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन हो जागा अखिड़ जा मौला मुंहिंजी दिल चवे थी या ना त एॾी पढ़ायां तव्हांखे एॾी पढ़ायां त घटि में घटि राति तोखे ख्वाब में मदीने जी ज़ियारत थिए सुबह जो उमरकोट जी घिटन में ढोरे नारे जी घिटन में सागड़ जिथे ठा आयो मां खीसर जी में जमायत ॾिसां पियो खीसर खां बि माण्हू आया हन जिथां जिथां माण्हू आया हन मां चाहियां थो त सुबुह ई हलंदो वरत त तुंहिंजी ज़ुबान ते हले मौला मदीनो लहन हो जागा अखिड़ जा मौला मदीनो पोए भली मार लहन हो जागा अखिड़ जा अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तो इरशाद फरमाए मुस्तफा करीम जी हदीस के उलमाए किराम पंजन किताबन में नकुल फरमायो आ एकड़ो बानो पंजे गोठ खां निकतो आ इन नियत सां त फिलाणे गोठ में एकड़ो नेक सालिह बानो रहे थो उन नेक सालिह बाने सां मां मिलण जे लाइ वञा थो वो जेको पंजे घर खां निकतो आ को इबादत गुज़ार आहे मां वांगुर हिकड़ो आम मुसलमान आ आम मुसलमान खां गुनाह बि थींदा आहे कोताहियूं बि थींदियूं है खताऊं बि थींदियूं आहे ओ अल्लाह जो बानो ता खां निकतो आ बे गोठ जे लाइ त वञी करे उन जगह ते पंहिंजे उन भाव सां मुलाकात करे अचो अल्लाह जो हबीब फरमाए थो उन माण्हूअ जेड़ी महिल सफ़र तय कयो आ सफ़र कंदे कंदे उन जी उमिरि जा ॾिहाड़ा पूरा थी विया अल्लाह तबारक व तआला इज़राइल खे मोकिलियो ओ इज़राइल वञी करे इन जो रूह कब्ज़ करे आ उन माण्हूअ जा ॾिहाड़ा पूरा थिया रस्ते ते वेचारे जो रूह इज़राइल अलैहिस्सलाम अची करे कब्ज़ फरमायो आ ओ माण्हू मरी वियो आ अल्लाह वटि उन जो रूह पेश कयो वियो आ हिसाब किताब थियो आ पर उन वेचारे जा अमाल खुटी पया उन जा जेके नेकियूं हुयूं उहे खटी पयो उन जा जेके गुनाह हुया उहे गुनाह उन जा वधी पया अल्लाह तबारक व तआला खे अर्ज़ कयो ओ मुंहिंजा अल्लाह हक़दार हिसाब खां पोइ दोज़ख जो आ मुझे अल्लाह फरमायो
इन बानो दोज़ख जो हक़दार नाहे मां अल्लाह फरमाया थो त इहो बानो जन्नती आ जन्नती। अल्लाह के अर्ज़ कयो एतराज़ जे लाइ न पर पुछण जे लाइ जीअं ॻाल्हि तो तई मां तई पहुचे। अल्लाह जे मलाइका अर्ज़ कयो ओ मुंहिंजा अल्लाह आख़िर तो हिन खे कहिड़ी नेकीअ जे करे माफ़ फरमायो आ। मुंहिंजे मिठड़े अल्लाह फरमायो ओ मुंहिंजा बानड़ो ओ मुंहिंजी मखलूक तव्हांखे ख़बर नाहे हे जंहिं सफ़र में मोआ ओ सफ़र दुनिया कारणी कोन हुयो हे उहो सफ़र फिलाणी ॻोठ में कंहिं अल्लाह वारे जे सफ़र ज़ियारत जे लाइ निकितो हुयो त मां वञी करे उन अल्लाह वारे जी ज़ियारत करे अचा। उहो उन कम जे लाइ दुनिया कारणी कोन पे वयो मां अल्लाह जे करे उन बाने जी ज़ियारत लाइ वयो पे मां अल्लाह हिन खे मुआफ़ करे हिन खे जन्नती बणाए छॾियो आहे। छो त हिन जेको सफ़र कयो न वो सफ़र दुनिया कारणी हिन कोन कयो बल्कि हिन उहो सफ़र कयो त मां अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर उन बाने जी ज़ियारत जे लाइ निकितो जेको मां अल्लाह जी रज़ा लाइ पंहिंजे मुस्लमान भाव जी ज़ियारत लाइ निकिरंदो आहे मां उन खां हिसाब कंदुसि कोन हिन खे जन्नत रवानो करे छॾियो। माण्हू चवनि था अल्लाह जे वलियन सां तव्हां मोहब्बत छो था कयो। मां चवां थो हिकिड़े आम मुस्लमान जी मोहब्बत जन्नती बणाए थी। आम मुस्लमान जी सही उन अक़ीदा सुन्नी आहे उन सां तो मोहब्बत कई खुदा कारणी कुर्ब कयो खुदा कारणी अदा उन खे अल्लाह जन्नत ॾिए थो। जेको बानो अल्लाह जे वलीअ सां मोहब्बत करे उन जो केॾो शान हूंदो। अच त मां तोखे सोणे दिल पर दस्तगीर जो शान ॿुधायां। सल्लल्लाहु थका बा थक जो न सलात सलात सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह सैयदना अब्दुल कादिर जो कंजूसी न सुभान अल्लाह सैयदना अब्दुल कादिर जीलानी हजरत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जे कब्र मुबारक रोज़े पाक ते अल्लाह से गिरोड़े रहमतूं नाज़िल करे चो आमीन। मुफ्ती साहब ॾाढी सुहिणी ॻाल्हि फरमाईंदा पाण फरमाईंदा बा दुनिया में पीर खी रहन अल्लाह उन्हनि खे सलामत रखे पर पाण फरमाईंदा अबा को पीर वा पुछ त हे कंहिंजो पीर वा चवंदो अबा नक्शबंदिन जो अबा हे कंहिंजो पीर वा चईसी हे पीर गौसिया जमाअत जो चईसी हे पीर कंहिंजो वा चईसी हे पीर जीलानी जमाअत जो सही हे पीर केरो वा सही हे पीर जेको आहे सो सही खलीली जमाअत जो सही हे पीर केरो वा सही जे हुर्रन जी जमाअत जो सही हे पीर कंहिंजो वा चईसी हे पीर गौसिया जो पर सुनो मुफ्ती साहब फरमाइंदो सुनो सुल्तानुल वाइज़ीन रहमतुल्लाह अलैह पाण फरमाइंदो कुर्बान वञा सोने अब्दुल कादिर जीलानी ता जेको पीरन जो भी पीर हे गौसिया जो पीर जमायत जो हे खलीली जमायत जो पीर हे जेको आसो जीलानी जमायत जो बाबा हे फिलानी जमायत जो हे सरवरी जमायत जो ये सब तवा नाला वठदाओ पर जॾहिं सुने गौसे आज़म अब्दुल कादिर जीलानी जो वारो ईंदो आ त तव्हां छा चवंदा हो पीरन जो भी पीर। मां 2017 में रूस मुझो वञण थियो हज़रत सुल्तानुल वाइज़ीन रहमतुल्लाह अलैह जी हयाती में ॿार सफ़र कंदो हज़रत मुफ्ती साहब जॾहिं खां विसाल फरमायो चौथों साल आ त मां उहे पंहिंजा ॿार जा सफ़र बंदि करे छॾिया तव्हां मिसकीन जमायत सां मां बि मिसकीन गॾिजी पयुसि। मां चयो इहे जहाज़नि जा सफ़र इहे ॿाहिरनि मुल्कनि जा सफ़र इहे पिया कबा बसि जेके कयासीं पर हाणे हिन मिसकीन जमायत खे टाइम ॾिबो हिननि सां वेहबो। मुफ्ती साहब जे जहान छॾण खां पोइ परदे फरमाइण खां पोइ मां ॿाहिरि मुल्क जो सफ़र न कयो आहे। थोड़े जो मुल्कनि मां दावतूं बचंदियूं हर साल अचनि मुख़्तलिफ़ मुल्कनि मां अल्लाह जो फज़ल आहे मां में को थूम बसर कोन्हे पर इहो अल्लाह जो फज़ल आहे।
हज़रत सुल्तानुल वाइज़ीन जी दुआ वा मुझे मुर्शिद जी नज़र वाचो सुभान अल्लाह। 2017 में मुझे रूस वञण थियो हेॾा निहार जा मां जागी पियो हथ मथे कर मां उते रूस जूं जेके मुख़्तलिफ़ रियासतूं आहिनि उन्हनि रियासतुनि मां नालो आहे तातारिस्तान। कल्ह बि उनखे इंटरनेट ते लाइव उलमा जो इज्तिमा हो उन लाइव उलमा जे इज्तिमा में मूंखे चयो टाइम ॾिजो। मां कराची हुयुसि पर कंप्यूटर पाण सां खणी वियो हुउसि लैपटॉप त जीअं मां हिननि सां ॻाल्हाए सघां। मां उन्हनि सां ॻाल्हायो उते बि उलमा सां मीटिंग कई माना ताज़ो ट्रेनियो ख़मीस वारे ॾियां। तातारिस्तान हिकिड़ी रियासत आहे उनजो वॾो शहर गादी जो हंधि काज़ान आहे काफ़ कलम सां। उते हिकिड़ी यूनिवर्सिटी जो इफ्तिताह हुयो उन्हनि चयो त साईं तव्हां अचो पाकिस्तान मां फ़क़ीर खे चयूं 24 मुल्कनि जा आलिम हुया। मां तफ़सीली ॻाल्हि इन करे ॿुधायां थो त जीअं तोखे सॼी ॻाल्हि सम्झ में अचे। उते असां प्रोग्राम कयो कॉन्फ्रेंस हुई जेॾी महिल कॉन्फ्रेंस ख़तम थी त असांखे उन यूनिवर्सिटी जे भरिसां हिकिड़ी मस्जिद हुई ज़ुहर जी निमाज़ जो टाइम हो त ज़ुहर जी निमाज़ मां उते पढ़ी पर अञा निमाज़ शुरू कोन थी। मस्जिद में वेठुसि त बस ईअं दिलि पई चवे त सुभान अल्लाह ॼण जन्नत में वेठो माना हिकिड़ो अजीब करार आहे। मस्जिदूं सभु अल्लाह जो घर पर हेॾे ॾियां तुंहिंजे घर जी मस्जिद में अल्लाह जो घर मां तशबीह कोन थो ॾियां पर सम्झाइण का ॻाल्हि थो कयां। अवा जेकॾहिं तूं पंहिंजे घर जी मस्जिद में निमाज़ पढ़ी थो जुमो पढ़ी थो पढ़ाई थो त तोखे मज़ो ईंदो आहे। भला जेकॾहिं न तूं इहा साॻो जुमो साॻी मस्जिद जेकॾहिं जुमे जी निमाज़ वञी करे मुंहिंजे मुर्शिद हज़रत रोज़े धणीअ जी मस्जिद में पढ़े ॾे ख़बर मज़ो डबल थींदो आहे या न थींदो आहे। हाणे तोखे ॻाल्हि ज़हन में वेंदी भला जेकॾहिं सोणे हज़रत गौसल आलमीन जे दरबार ते मुल्तान वञे उते वञी करे जुमो पढ़े त मज़ो ईंदो आहे न भला जेकॾहिं सोणे मखदूम सरवर नूह ते वञी करे जुमो पढ़े त मज़ो ईंदो आहे या न। गुलज़ार खलील शरीफ में जेकॾहिं तूं सामारे वञी करे उते पहुचींदो जुमो पढ़ींदो त मज़ो डबल या न। ॻाल्हाए मज़ो आहे न। मस्जिदूं त अल्लाह जो घर आहिनि पर हिकिड़ी ख़ासि महिरबानी थींदी आहे। मां उते चुप करे वेठो आहियां वुज़ू करे मूंखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे त हिकिड़ो रूहानी कैफ़ लॻो पियो आहे हिकिड़ो मज़ो लॻो पियो आहे। उहो मुंहिंजो फोटो बि हूंदो त मां इंटरनेट ते सर्च कंदा त हिकिड़ी अच्छी मस्जिद आहे। मां हुनजे आॾो हीअं बीठो आहियां तमामु सुहिणी मस्जिद आहे त हू मूंसां मुफ़्ती फरीद हैदर हुनजो नालो आहे मोबाइल में मुंहिंजो हुनजो नंबर बि आहे त मां हू मुंहिंजे भरिसां हीअं वेठो त मां हुन ॾे हीअं निहारियो त मां हुनखे अरबी ज़ुबान में चयो त मुंहिंजो छा सबबु आहे हिते कैफ़ियत आहे छा सबबु आहे हेॾा न त हुन मौलाना मुफ़्ती साहब मूंखे फरमायो तव्हांजे सम्झाइण लाइ चवांव थो छो त उते मस्जिद जो मुंहुं ज़रूरी कोन्हे त ओलह ॾे हुजे। तव्हां वटि त ओलह आहे छो त तव्हां मदीने मके पाक खां उन तरफ़ में आहियो तव्हां त उन हिसाब सां तव्हांजो मुंहुं ओलह हूंदो पर उन्हनि जो ज़रूरी कोन्हे त ओलह हुजे पर तव्हांखे सम्झाइण लाइ थो चवां त हुन मूंखे चयो मुफ़्ती साहब तव्हां दुरुस्त था फरमायो पंहिंजे सॼे पासे ॾे थोरो निहार माना उतरे पासे तव्हांजे हिसाब सां पंहिंजे उतरे पासे खे निहार। मां हीअं जो निहारियो त साम्हूं हिकिड़ी दरी हुई उन दरीअ में तमामु हिकिड़ी सुहिणी जेका आहे सो शइ पई हुई साओ रंग हुजे त मूं चयो इहो छा आहे चई मुफ़्ती साहब तुंहिंजी कैफ़ियत सची आहे हिते मुंहिंजे महबूब मदीने वारे साईं जो मुंहुं मुबारक पियल आहे। हबीब अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुंहुं मुबारक इन मस्जिद सां गॾु इहो कमरो आहे। मां तव्हांखे ॿुधाए कोन सॼो फ़र्ज़ निमाज़ पढ़ी करे पाण हली ज़ियारत कंदासीं। या जेका तव्हां कैफ़ियत महसूस कयो था इहो सरकार जो इहो असांखे उस्मानी बादशाह तुर्की जा जेके हुया उन्हनि बादशाहनि मां हिकिड़े बादशाह इहो तोहफ़ो ॾिनो हिन इलाइक़े खे। इहो बुल्गार जो इलाइक़ो आहे बुल्गारिया मुल्क आहे बुल्गार इलाइक़ो आहे बुल्गार जी मस्जिद हुई उन में उहो पियो हेॾा रहिया। हाणे हुन ॻाल्हि ख़तमु कई मां चयो अल्हम्दुलिल्लाह ज़ियारत कयूं था त मुंहिंजे दिलि में हिकिड़ो सुवालु आहे तकबीर लगे पई अल्लाह साईं वारिदात ईंदा मुझे दिल में ख्याल आयो मुझे ते सफ़ा बर्फ आहे। उन्हनि मूंखे हिकु इहा ॻाल्हि चई मौलवी साहिबान लाइ ॿुधायां थो इल्म जे लाइ। उन्हनि ॿुधायो त साईं असां रमज़ान में असां सां वॾो मसइलो आहे। मुंहिंजो कहिड़ो चई असां तरावीह नथा पढ़ी सघूं छो चई इन जे करे त असां वटि सिज लहंदो आहे जीअं जो सिज लथो असां मस रोज़ो खोलियो त वरी सिज उभरी हाणे असांजी तरावीह जो कहिड़ो हुकुम थियो असांजी इशा जो कहिड़ो हुकुम थियो वक़्तु ई कोन्हे त इशा कीअं पढ़ो
सो मुफ्ती साहब इन मसइले से तव्हांखे असां रमज़ान में तकलीफ़ ॾींदासीं अचिजो अखियुनि सां अची करे ॾिसजो पोइ असांखे ॿुधाइजो असांजी सहरी जो छा थींदो असांजी इशा जो छा थींदो असांजी तरावीहनि जो छा थींदो असां ते छा हुकुम आहे सम्झो था बाबा ॻाल्हि तव्हां चवंदा मौलवी साहब इहा कहिड़ी थो ॻाल्हि करे छो त तव्हां इहा शइ ॾिठी कान्हे त तव्हांजे ज़हन में इहो तसवुरु ईंदो बि कोन सम्झो था तवजो फरमायो हाणे मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो त मुंहिंजो यार हेॾी हिते बर्फ़ आहे सफ़ा बर्फ़ हुजे मां मोटियुसि त महीने ताईं त मूं वारनि हॾनि मां सीउ कोन पियो निकिरे मां 50 सेंटीग्रेड में रहण वारो गर्मी में माण्हू त थधि माइनस में वञी पहुतुसि मुझे दिल में ख्याल आयो यार हेड़े थद जे इलाके में हेड़े दुखे मुल्क में हिन मुल्क में अले सैयद सबोरा आहिन अले न सुभान अल्लाह जोर सा अजो जोर सा सुभान मुझे ज़हन में ख्याल आयो हेडा तकबीर लगनी तकबीर लगण खां पोइ मूंखे मौलाना फरमायो सी तव्हां नमाज़ पढ़ायो मां चयो हाज़िर मां उन्हनि खे नमाज़ पढ़ाई सलाम वरायम करे दुआ घुराइण खां पोइ सुनतूं पढ़ियूं सुनतूं पढ़ी करे वरी दुआ घुरी त जीअं जमायत हिक ॿिए सां मिलंदी आहे असां वटि बि जेको सुन्नत तरीक़ो आहे त ॾिसां त हिकिड़ो सुहिणी सूरत वारो उहो उथियो दस्तार लॻी पई आहे ऐं चहिरो तमामु सुहिणो ॾाढी मुबारक अची करे मूंखे हथु ॾिनई मां चहिरो ॾिठोमांसि त सुभान अल्लाह मूंखे मज़ो आयो त मूं हुन खां सवाल कयो साईं तव्हांजो नालो छा आहे अरबी ज़ुबान में तव्हां केरु आहियो तव्हांजो नालो छा आहे त मूंखे जवाबु ॾिनई मुंहिंजो नालो अब्दुल कादिर आज़ाद जो जीलानी सैयद मां चयो त मां त इहो सुवाल ॿाहिरि कढियो ई कोन अलाह साईं मूंखे जवाबु हुनजो अता फरमाए मां ॿुधाइण इहा ॻाल्हि थो घुरायां त अल्लाह तबारक व तआला हज़रत पीर अब्दुल कादिर जीलानी जी औलाद में एॾी बरकत विधी आहे ओ अंटार्कटिका जे एरिया में वञो साइबेरिया में वञो जाथे होते बर्फ जा जबल उतब वञ त कसम खुदा जो अब्दुल कादिर जीलानी जो फैज़ हुते बि मौजूद उनजी औलाद जी सूरत में उनजी मुरीदन जी सूरत में कायनात जो को खितो खाली ना है ये हिते तो के वहां भी धोखो नींदा हा जने मीडिया कान है तने चवंदा हे तवा हिंदुस्तान पाकिस्तान में थोरड़ा हो तवा के खबर ही कान है यो मुजो मौजू ना है मा तुर्की में जेके अखन सा शयो दिसी आए सो ओए भी तो के बुदाया पर कसम खुदा जो ओ सुन्नी यकीन पक्को रख जा त ये दुनिया में कुल कटड़ू चार कन्न हन बाकी पूरी दुनिया या रसूल अल्लाह चवण वाला जूतो भी लगो थन हाणे त पादर भी लगो थन चवंदा यारी भेलाला 12 भेलाला 40 भेलाला और सब कयो मां चो बाकी रुगो हिकड़ो कम कयो यो जो किताबन में लिखियो थवन हो ता ड्रायो उनन ते फतवा ठोकियो वो फकीर सिकंदरी तवा के भाकुर पाइण जे ला तैयार आ पर किताबन में लिखियो वेठा हो और जुबान सा धोखो प्याजो तो तवा हिनन मानुन के फासाइण जी कोशिश में आयो पर मुखे पकवा हिनन मानुन के तवा फासाए कोन था सको हिनन जो मुर्शिद रहबर रोजे धनिया सोने सुल्तान अल वाइजीन जेड़ा हिनन जा उस्ताद हजरत गौसुल आलमीन मुर्शिद हजरत मखदूम सरवर नूह हुआ मखदूम असा जो मुर्शिद हजरत इमाम रब्बानी जेड़ो जवाना मुर्शिद असा जो हजरत पीरान पीर दस्तगीर बादशाह पीरा ए उस्ताद असा के सोने मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी जेड़ा मिल्या इंशाअल्लाह गुमराह थीदा सोई तबारक व तआला सोने पीरान पीर दस्तगीर के वडो मकाम दिनो आ अज तमा तो के अर्ज कया हजरत इमाम अब्दुल वहाब शअरानी रहमतुल्लाह तआला अलैहि सदन किताब मुबारका उन किताब जो नालो अत-तबकातुल वुस्ता ताजो छपियो आ बिसर मां वो घुरायो आ 3 जुल्द मां वट शाहपुर चाकर में पयो आ जेकरे इंदे त मां तो के यो हवाल देखारींदुस त उन में हजरत पीरान पीर सोने अब्दुल कादिर जीलानी लाए हजरत इमाम अब्दुल वहाब शहरानी छातो फरमाए पर मां जी दिल चवे थी मुजो वजदान चवे थो मुजी तबीयत चवे थी त पीरान पीर जो बशान बुधाए पर उन को अग में पीरान पीर जे नाइब मुजे रहबर रोजे धड़िए जो बशान बुधंदो हथ मथे करे सुभान अल्लाह या बस कया तकीर सुभान अल्लाह बाकी मौलवी साहब साईं शाह मोहम्मद सिकंदरी फरमायो आ त साईं अज 3 कलाक तकीर कजा मा जो बाबा जमायत में अंदी का भजन दो वेहण वारा पार ही कोन 5 कलाक
डाका घणा थी पवंदा बस साईं वुज़ू फरमाए करे मोटन था तमा तवज्जो फरमायो तमा तो के सोने पाजे मुर्शिद हजरत रोज़े धणी जी हिकड़ी गाल बुधाया त जे तो जो ईमान ताज़ो थी वने सलात वने भी वधे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह वरी सलात सल्लल्लाहु रोज़े धनी सब जो सुभान अल्लाह वो सुनो रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह जे अचण सा रमजान जे महीने में रोज़ो रखियो आ जो सुभान अल्लाह वो मुझो मुर्शिद हजरत रोज़े धनी रहमतुल्लाह अलैह उन जी हयाती में जे जवानन ज़ियारत कई उन्हनि कंहिं खे अल्लाह तबारक व तआला उन हजरत रोज़े धणी जे सदके हजरत महमूद फ़कीर निज़ामाणी वारो मकाम अता फरमायो महमूद फ़कीर निज़ामाणी जॾहिं मुरीद थी अची करे वापस आयो आ पंहिंजे ॻोठ में जॾहिं पहुतो आ ॻोठ में हिकिड़ो सैयद सगोरो आ उन सैयद सगोरे महमूद फ़कीर पंहिंजी बन्नीअ ते वेठो आ उन बन्नीअ ते नार थो हले उन नार ते महमूद फ़कीर निज़ामाणी वेठो आ महमूद फ़कीर निज़ामाणीअ जा पेर नार जो जेको पाणी वहे पियो उन नार जे पाणीअ में महमूद फ़कीर निज़ामाणी पंहिंजा पेर विझू वेठो आ हो सैयद सगोरो आयो उन सैयद सगोरे अची करे महमूद फ़कीर निज़ामाणी के टोक जे अंदाज में चयो आ ओ महमूद दे खबर लाड़ जे इलाके में पीर खुटी वया हा जो तू उत्तर में वनी करे मोहम्मद राशिद जो मुरीद छो थियो हा उन सैयद सगोरे एक दफो चयो आ महमूद फ़कीर कंदो हेठ कयूं वेठो आ जवाब कोन ॾिनई वरी थोड़ी देर खां पोइ उन सैयद सगोरे वरी चयो आ ओ महमूद हिन असां जे लाड़ में सैयद खुटी वया हा पीर खुटी वया हा जो तू उत्तर में वनी करे मुरीद थी आयो आही मोहम्मद राशिद रोज़े धणी जो वरी महमूद फ़कीर उन के जवाब कोन ॾिनो वरी टियों दफ़ो उन इं जो साॻो सवाल कयो त महमूद फ़कीर निज़ामाणी के जोश अची वियो आ जज़्बो अची वियो आ महमूद फ़कीर निज़ामाणी पंहिंजो पेर मुबारक मथे कयो ऐं मथे करे उन पाणीअ जे अंदर ज़ोर सां हीअ जो हयो त उहो पाणी जिथां जिथां वहे पियो बन्नीअ जे भितर भितर मां ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज़ पियो अचे महमूद फ़कीर निज़ामाणी रहमतुल्लाह ताला अलैह उन सैयद ने निहारियो आ उन सैयद के चई ओ सैयद सगोरा तुंहिंजो अदब पंहिंजी जगह ते पर अहिड़ो पीर मूंखे लाड़ में मिलियो ई कोन हो जेको पत्थरनि खां बि कलमा पढ़ाए इहो कमु कंदो आ त मोहम्मद राशिद रोज़े धणी इन जे करे मां वञी उन जो मुरीद थियो आहियां असांजे दिलनि खां त उन कलमा पढ़ाया हन ज़ुबान ते ज़िक्र त जारी करायो आ पर कसम ॿुधाइजो मूं ते महिरबानी थी आहे मां रुगो पाणीअ में पेर हयो आ त उन पाणीअ में एॾी तासीर वा जो जिथां जिथां लंघे थो त उहो भितरनि खां पत्थरनि खां कलमे जो आवाज़ पियो निकिरे मां फ़कीर हेॾा तवज्जो फरमाइजां हज़रत रोज़े धणीअ खे जिन ज़िंदगीअ में ॾिठो त उहे त वॾा भाग वारा चओ सुभाणे ज़ोर सां सुभाणे भाग वारा जिन हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी ज़ियारत कई पर कसम खुदा जो हिन 15वीं सदीअ में उहे माण्हू जिन हज़रत रोज़े धणी जे तरीक़े ते अमल कयो उहे बि वॾे भाग सुभान अल्लाह सोजा तोखे ऐं ॻाल्हि तोखे हलफ़ ते करण लाइ फ़कीर सिकंदर तैयार आहे हज़रत रोज़े धणी जे हिकड़े मुरीद जी जेको हिननि कुझु सालनि में जान छॾी वियो उन जी थो ॿुधायां सुभान अल्लाह जो ज़ोर सां सुभान अल्लाह मुंहिंजे वालिद गिरामी जो दोस्त उन जे साहिबज़ादे मूंसां इहा ॻाल्हि कई हो नेक नमाज़ी मुत्तकी बानो आहे कूड़ जहिड़ो बि कोन्हे मां हुन खां पक सां ॻाल्हि पुछी हुन मूंखे ॿुधाई तोखे ॿुधायां तुंहिंजो ईमान ताज़ो थियो
मुगालिन गालिन में हुन मुखा पुछो सही हज़रत सुल्तानुल वाइज़ीन रहमतुल्लाह अलैह जे जहान छॾण खां पोइ तव्हां मुफ्ती साहब जी ज़ियारत कई मुखा हुन पुछो वो जो अल्लाह जा एहसान मां सोने मुफ्ती साहब सुल्तानुल वाइज़ीन रहमतुल्लाह अलैह के कब्र में हिकड़े बाग में ॾिठो कुरान शरीफ अॻियों पियो सूरत यासीन जी तिलावत पियो वेठो करे 17 रमज़ान ते मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह रजब में विसाल फरमायो आहे 11 रजब शोबान रमज़ान परी परी मुखे जेका मुफ्ती साहब जे जहान छॾण खां पोइ दुख हुयो दिल ते तकलीफ़ हुई अबा वालिद हर कंहिंखे प्यारो हूंदो आहे पर यार मां तोखे छा ॿुधायां असां मुफ्ती साहब खे वालिद करे कोन ॾिठो हो असां त उनखे रोज़े धणी रहबर जे फैज़ जो रहबर करे ॾिठो हज़रत रोज़े धणी जी या रसूलुल्लाह जी सुञाण मिली आहे न सुणे मुफ्ती साहब जी असांजे दिलनि में जेका मोहब्बत पैदा कई वो पीउ हुजण जी हैसियत सां नथो चवां मां मतां तूं सोचे त मां पीउ आहे तॾहिं थो चवे न मां उन अखि जी ॻाल्हि ई कोन थो कयां मां उन अखि जी थो ॻाल्हि कयां जेको शागिर्द पंहिंजे उस्ताद ॾे ॾियारींदो आहे मां उन अखि जी थो ॻाल्हि कयां त मां मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह खे इन हालत में ॾिठो पोइ त महिरबानियूं थियूं उहे सभु ॿुधाइण जूं ॻाल्हियूं न आहिनि हुन जो मूंखां इहा ॻाल्हि पुछी त तो साईं मुफ्ती साहब जी ज़ियारत कई पुछो साईं मां अल्हम्दुलिल्लाह मुफ्ती साहब खे क़ुरान पढ़ंदे सूरत यासीन जी तिलावत कंदे रोज़े शरीफ में हिकड़े वॾे बाग में ॾिठो आहे ऐं मौलाना हज़रत मौलाना अब्दुल रज़ाक वॾी उमिरि जो आहे मुफ्ती अब्दुल रज़ाक हिकिड़ो शहदादपुर वारो ऐं हिकिड़ो सागड़ वारो मां शहदादपुर वारे परिहार जी थो ॻाल्हि कयां उन मूंखे फरमायो साईं मुंहिंजी रोज़ आदत आहे मां मुफ्ती साहब खे कुल बख़्शे पोइ सुम्हंदो आहियां मां मुफ्ती साहब खे ॾिठो त पंहिंजे कब्र अतहर में ॾिसां पियो त हज़ारनि एकड़नि में बाग आहे जंहिंमें गुलाब जा गुल लॻा पिया आहिनि ऐं उन्हनि में मुफ्ती साहब कुर्सी ते वेठो आहे लखनि जे तादाद में नूरानी पोशाक पायूं माण्हू वेठा आहिनि मुफ्ती साहब उते वेठो उन्हनि खे तकरीर पियो ॿुधाए अदा महबूब जो फरमान सच्चो आहे चई जेको दुनिया में कम कंदे कब्र में उहो ई मुफ्ती साहब सॼी ज़िंदगी मुझे महबूब मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान बयान कयो छा फरमाईंदा ओ तुझे शान मथा कुर्बानो नबी तुझे शान मथा कुर्बानो नबी गोरिया बार बचा जिंदो जान लबी तुझे शान बता तू आदम खां भी आई अवलो तो सखा से खुदा जो आहे कुर्ब लौला कलमा सूहे तो खेल कबो लौला कलमा सूहे तो खेल कबो तो लाई जुड़िया भाई जहान लबी तुझे शान मथा हाणे उन फ़कीर मूंखां पुछो आहे ओ मुफ्ती साहब तो मुफ्ती साहब वॾे जी ज़ियारत कई मां उन सां इहो हवालो कयो मुंहिंजे दिलि में बि सुवाल आयो त फ़कीर खां पुछां ॾे ख़बर तो पंहिंजे वालिद जी ज़ियारत कई जहान छॾण खां पोइ न इहा ॻाल्हि तोखे ॿुधाइणी आहे त हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह ताला जो फैज़ केॾो आहे हुन फ़कीर मूंखे चयो हाओ मां पंहिंजे बाबे खे जहान छॾण खां पोइ हिकिड़े नूरानी बाग में ॾिठो उहो नूरानी बाग में हले पियो तस्वीर हुनजे हथ में जुबान ते उनजे जारिया ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह चवे तो मां वञी करे पंहिंजे बाबे सां मिलियुसि पहिरों दफ़ो मां उनजी ज़ियारत कई आहे मां उन खां पुछो ओ बाबा ॾे ख़बर सकरात कीअं हूंदी आहे हेॾा तवजो फरमाइजा वो चवे तो त मुंहिंजे बाबे मूंखे जवाब ॾिनो ओ अब्बा सकरात ॾाढी ॾुखी हूंदी आहे ॾाढी उनजी तकलीफ़ हूंदी आहे ओ बाबा ॾे ख़बर सकरात में तोसां कहिड़ो हाल थियो चवे पियो जड़ी मल सकरात जो हाल थियो आहे त उन सकरात जी हालत में मां ॾिठो आहे त शैतान मुंहिंजे मथां अची करे बीठो आहे बा वेही रहो उहो शैतान मुंहिंजे मथां अची करे बीठो आहे शैतान मूंखे चवे पियो मां चवां पियो त कलमो भरिया बा जंहिंजी तवजो आहे उहो सुभान अल्लाह चवे
चवे पयो त मुंहिंजो हेॾा सकरात जो टाइम आहे, हेॾा मुंहिंजो साह निकिरण जो टाइम आहे, ऐं हेॾा शैतान अची करे मुंहिंजे मथां बीठो आहे। ऐं मूंखे चवे पयो त कलमो न पढ़जां, कलमो न पढ़जां, कलमो न पढ़जां। चवे पयो हाणे हेॾा वक़्तु कोन्हे जो मुंहिंजो साह निकिरे, ऐं हेॾा ॾिसां पयो त शैतान पंहिंजो पावर हलाए पयो। चए पियो थोड़ी देर मस गुज़री आहे, पंहिंजे सॼे पासे खां निहारियां त पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी पे बीठो आ, त मुंहिंजो मुर्शिद हज़रत रोज़े धणी पे बीठो आ। सही रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह माॾे निहारियो, ऐं माॾे निहारे खॿे पासे खां शैतान बीठो आ, सॼे पासे खां पीरान पीर दस्तगीर बीठो आ, ऐं हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैह बीठा। पाण पंहिंजे उन मुरीद ॾे तवज्जो करे फरमायो, ओ मुरीद उहो ज़िक्र याद कर जेको ज़िक्र दुनिया में तू कंदो है। ओ फ़कीर फरमाए तो मूंखे मुंहिंजे वालिद साहब फरमायो, जेॾी महिल पीर साईं रोज़े धणी मूंखे इहो फरमायो त मूंखे उहो दुनिया में जेको ज़िक्र सिलसिला आलिया कादरिया जो कंदो हुअसि उहो मूंखे यादि अची वियो। मूं चयो ला इलाहा वो मानू चवे तो त हज़रत रोज़े धणी मूंखे ज़िक्र याद करायो, मां कलमो पढ़ियो त कलमे ते मुंहिंजो ख़ात्मो थियो। अल्लाह कलमे जे सदके मूंखे जन्नत अता फरमाए। हेॾा यार फ़कीर या मां तोखे महमूद फ़कीर जे ज़माने जी ॻाल्हि न ॿुधाई आहे, मां तोखे हज़रत सुल्तानुल वाइज़ीन जे दोस्त जी ॻाल्हि ॿुधाई आहे, ऐं मुफ्ती साहब ऐं सॼा आलिम रूए ज़मीन जा अहले सुन्नत जा तोखे ॿुधाईंदा आहिनि त इहो शैतान आख़िर ताईं जंग कंदो आहे, आख़िर ताईं विढ़ंदो आहे, चवंदो आहे त कलमो न भरे ईअं मरे। पर कसम ख़ुदा जो जंहिंजो मुर्शिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जो अहिड़ो जवान आहे, फ़रमान सचो आहे, ओ मुरीद मर त ख़बर पवई मां मोहम्मद राशिद रोज़े धणी पुॼां थो या नथो। ज़ोर सां ज़ोर सां अल्लाह जो कसम आ। पर एक गाल समझ जाए न सजी हिकायत में केड़ी, हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह उन मुरीद के छा फरमायो, केड़ो ज़िक्र याद कर जेको गलायो वरी चओ वरी चओ। इन जो मतलब आ जेको दुनिया में रोज़े धणी जो ज़िक्र कंदो रहंदो उनखे रोज़े वारे अची करे याद करायो। जेको दुनिया में जिंदगी में ज़िक्र न कंदो को परेशान थे त पाण ॼाणे हज़रत रोज़े धणी जो इहो फ़ैसलो आ त ज़िक्र 2 वक्त कर, 5 वक्त नमाज पढ़, थुल्ही मानी खाई करे बाह सेरांदी करे सुम्ह, कबर हशर जो ज़िम्मो मूते। अॻु में ड्यूटी लगाई त हे ड्यूटी अदा कजां, ज़िक्र भी कजां, 5 वक्त नमाज पढ़जां। पर जे यार ड्यूटी अदा न करे पो तकलीफ़ थे, अल्लाह पनाह में रखी त पो नो सिलसिले ते कोने, कसम खुदा जो पो नो पाण ते चइबो। अल्लाह ताला तो ते माते मेहरबानी फरमाए। सलात पढ़ तो सोने पीरान पीर जी ॻाल्हि अर्ज़ कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल सलात पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल
अब्दुल वहाब शारानी जी बे गाल कयम सब चओ सुभान अल्लाह। ज़ोर सां सुभान अल्लाह। किताब जो नालो मां गाल कई पे तहां खां विसरी वई हूंदी पर मूंखे याद आहे। अत-तबक़ातुल वुस्ता किताब जो नालो। उनमें इमाम शारानी थो फरमाए मां या गाल अॻु में किथे बि कान पढ़ी आहे, रुगो इन किताब में पढ़ी आहे। इमाम शारानी थो फरमाए बगदाद जो इलाइक़ो आहे, उन बगदाद जे इलाइक़े में हिकिड़ो माण्हू जहान छॾे वियो। मिट माइट उनखे कब्रिस्तान में पूरे आया, पर उनजे पूरण खां पोइ उनजे कब्र मां रड़िन जा आवाज़ पिया अचनि। अल्लाह पनाह में रखे। कब्र मां रड़िन जा आवाज़ पिया अचनि। माण्हुनि घणियूं ई दुआऊं घुरियूं है, उहे रड़िन जा आवाज़ कब्र मां बंदि कोन थिया। मुसलमान हुया, उन जा मिट माइट वेचारा परेशान हुजा। केड़ी मल कंहिं वटि भॼण, केड़ी मल कंहिं वटि वञ, केड़ी मल कंहिंखे दुआ जे लाइ चव, केड़ी मल कंहिंखे दुआ जे लाइ चव। कंहिं माण्हू उन्हनि खे चयो अबा परेशान छो आयो? पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी वेठो आहे, पीरान पीर मसइले खे हल फरमाईंदो। वञी करे गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मदरसे शरीफ में, छो त गौस पाक जो मदरसो हो, हज़रत गौस पाक जे मदरसे ॾे वञो। सोणे गौस पाक खे वञी करे अर्ज़ कयो, उन मैयत जा माइट वञी करे गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु खे अर्ज़ कयो, ओ सोना गौस पाक असांजे माइट खे वेचारे खे हीअ तकलीफ़ वा, कब्र मां रड़िन जा आवाज़ बंदि कोन था थियनि। पीरान पीर फरमायो मूंखे उन जी कब्र ते वठी हलो। हज़रत गौसे आज़म उन जी कब्र ते आयो आहे। सैयदना गौसे आदम कब्र जे भरसां बीही करे मथे निहारी आसमान ॾे ऐं अर्ज़ कई, ओ मुंहिंजा अल्लाह, हिन मरण वारे ज़िंदगीअ में हिकु दफ़ो मां अब्दुल कादिर जी ज़ियारत कई ही, उन ज़ियारत जे सदके हिन तां मुसीबत खे दूर फरमा। वहाब शारानी थो फरमाए पीरान पीर रुगो एतरा लफ्ज़ फरमाया, लफ्ज़ फरमाइण सां कब्र मां आवाज़ ऐं रड़ियूं बंदि थी वयूं। जो सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह, अञा ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। जो हज़रत पीरान पीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो अजीब फरमान आहे। पाण फरमाइनि था या अल्लाह मुंहिंजी ज़िंदगीअ में हिकु दफ़ो ज़ियारत कई, हेॾा निहार। पीरान पीर जो हिकिड़ो ॿियो फरमान आहे जेको इन ई मां किताब में पढ़ियो। कसम खुदा जो इहा अजीब ॻाल्हि आहे, अजीब ॻाल्हि आहे। पाण फरमाइनि था जेको बि शख़्स मां अब्दुल कादिर जीलानी जो जेको मदरसो आहे, उन मदरसे जे आॾो जेको हिकु दफ़ो मटे वियो, क़यामत में मां उन जी बि शफ़ाअत कंदुसि। सुभान अल्लाह चओ। हाणे मुंहिंजो हिन में हिकिड़ो इस्तिदलाल आहे, कंहिंखे वणे न वणे मर्ज़ी आहे, मां मरो चवां मुंहिंजी मर्ज़ी। कहिड़ो इस्तिदलाल? पीरान पीर फरमायो त मुंहिंजे मदरसे जे आॾो, हाणे उहा जेका गली आहे न 12 फुट 13 फुट, मुंहिंजो इस्तिदलाल इहो न आहे। मां चवां थो इहा बि हुन में शामिल आहे। मिसाल आहे हितां खां वठी करे हीअ गेटी आहे, गौस पाक जो मदरसो हेॾां, पर हाणे मां चवां थो त रुगो हीअं न, बल्कि हितां खां वठी करे ओ जिथे दुनिया खुटे थी न, इहो सॼो पासो पीरान पीर जे मदरसे जे आॾो आहे। जेको ईमान वारो इतां लंघियो, अल्लाह उनखे बि माफ़ मुझे सही उलकीदा सुन्नी सुभाणे को छोड़ू न चवे त मां बि माफ़ न। सही उलकीदा सुन्नी मुसलमान जो इन का वठी करे ओ जिथे दुनिया खत्म थी थे, सही उलकीदा सुन्नी आ, महबूब सां मोहब्बत करे थो, अल्लाह के वहदहु ला शरीक मने थो। इंशाअल्लाह या उम्मीद वा फैसलो कोने, अल्लाह जे आॾो फैसला कोन हूंदा। अर्ज़ वा उम्मीद वा रजा वा मां यो इस्तिदलाल कंदो आहियां, ॿुधाईंदो आहियां तकरीरुनि में त मुंहिंजो यकीन चवे थो त गौस पाक जी वजाहत अल्लाह वटि एॾी आहे, जेको बि इतां लंघियो आहे इंशाअल्लाह गौस पाक उन जी बि शफ़ाअत फरमाईंदो। अबा मां तव्हां खां पुछां थो, तव्हांजो बेड़ो बुॾल आहे या तरियल आहे? जंहिंजो तरियल आहे उहो हथ मथे करे ॿियो भले न करे। अल्हम्दुलिल्लाह असांजा बेड़ा तरियल आहिनि। इन जे करे असां सुन्नत जमायत वारा छा चवंदा आहियूं, अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे हमदर दरिया
हथ मथे करे अज तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा हथ मथे करे छा बिलावल छा करम वाह सखी तुझी सखा सखी तुझी सखा हबशी मगर मौला गुरियो मुझा मिठा तुझे करे अज तार मां बेड़ो करो मुझा मिठा तुझे करे दुखियन ॾींहंनि खां बचाईंदो अलाह महबूब मदीने वारे जी घर वेठे ज़ियारत कराईंदो अलाह सी मदीने पाक में वठी हलंदो अलाह सी अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे ते इस्तिक़ामत अता फरमाईंदो औलिया जो तरीक़ो अमल जो तरीक़ो नमाज रोज़े वारो तरीक़ो आहे माण्हुनि खे असां ते न खिलराइजां ज़िक्र बि कजां नमाज बि पढ़जां हराम खां बि बचजां अलाह तुंहिंजा बेड़ा पार फरमाईंदो वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।